हाँ साईं जी जहिड़ो तुंहिंजो जीउ मिठो खीर पे हिकिड़ो गरीब माण्हू हो शख़्स हो उनखे गरीबत तंग कयो दा। हाँ ना ना निसार साईं। हाँ साईं। पोइ छा थियो उन चयो त अदा परते त थी जानी भा अब कहिड़ो हाँ थिया न मड़ो हाँ साईं थोड़ो साइड में अदा छा थियो हुन चयो त मूंखे गरीबत तंग कयो आहे घर वारीअ बि क्रोध आहे फाहो तो ई बदा हा अदा कहिड़ो कमु थियो हिन रसो बि खयो वञी लहे ते चढ़ियो लहे ते चढ़ी ॾार में पियो ॿधे ॾार में ॿधी पंहिंजे कंध में विधाई अछे ॾाड़ीअ सां हिकिड़ो ओढ़ो बीठो आहे उन चयसि छा थो करी हो चए फाहो थो ॿधां चई छो चई गरीबत तंग कयो आहे चई लही आ हेठि कढियो रसो हाँ साईं लही आ हेठि लही आयो चई हाणे चई हिन वण जे हेठों खोटड़ो ॾे जेका बि शइ निकिरे नी उनजो बूथ घर में अंदरि वञी खोलजां पोइ जेका उन मंझां शइ निकिरे उहो चवंदो तोखे त मूंखे कमु ॾस पोइ कमु ॾसजांसि कमु न ॾसीस कंदो भॼंदुई हल ठीकु हाणे हुनजो खोटड़ो ॾिनो त मटु आहे मटु खणी खयईं मथे ते अचे संदे घर में अंदरि वेही खोलियईं त हुन मां जिन निकितो जिन जो निकितो त जिन चयसि कमु चई कमु चई हा चई 100 मण अन्न जो हू जो वियोसि 100 मण अन्न जो खणी आयो हाणे साईं 100 मण अन्न जो अचेव हुन बि त फाहो ग़रीबत खां बि ॿधो हाणे साईं सिज उभरियो वरी हुन चयसि जिन त कमु चई कमु चई हा चई मूंखे ₹1,00,000 खपे शाम खे ₹1,00,000 खणी आयो हल हाणे साईं वरी सिज उभरियो त जिन चयसि कमु चई हा चई 100 मेहन जो शाम खे 100 मेहन काहे आयो हाँ शाबाश हाणे ₹1,00,000 पे थियो 100 पे थियो मेहूं 100 पे थियो हाणे हिन चयो त हाणे कमु त वियो आहे घणो थी हाणे कमु हिनखे ॾसां छा ज़रूरु मारींदो हिन चयो भला फासायांसि थो सिज उभरियो वरी चयसि कमु चई 100 कोह जा लाह कढ हाणे हिन चयो त फासायांसि झंग में हू जो वियो सुका वंगार करे जिननि ॿिन्हिनि खे वठी 100 कोह जा जेरनि वण जा मूर मथे पांदर हेठि करे आयो वरी सिज उभरियो हुन चयसि त कमु चई वण कढी आई चई ॾिसी आहे घोड़े ते चढ़ी हू जो वियो त बराबरि 100 कोह वण जा मूर मथे करे छॾिया अथसि बसि हू उॾो जो मोटिया चई हाणे मरंदुसि जेको हेड़ो आहे कमु बि थो करे हाणे बसि मरंदुसि घर वारीअ खे चई त ख़बरूं ख़ैर जूं हाणे दुआ कजां पैसा बि जाम अथई मेहूं बि जाम अथई 100 मण अन्न जो बि अथई अलाह खा पई मदी मेहन में जाऊं अलाह गंज कंदी हा साॻियो फाहो थो ॿधा चई छो चई एतिरो मूं वटि कमु कंहिंसे जो हिनखे करायां मूं वटि कमु न आहे हीअ मुंहिंजो जो कंदो वञे तंहिं छो न पंहिंजे हथ सां पाण मरां अदा रसो खणी वञी वण ते चढ़ियो ॾार में वञी रसो ॿधाई वरी वञी कंध में विधाई त साॻियो माण्हू बीठो आहे अचे ॾाढी वारो चई छा थो करी चई फाहो थो ॿधां चई छो चई कमु पूरो थी वियो आहे हाणे हुनखे कमु आहे ॾसां कहिड़ो हू जो मारे तंहिंखां पाण थो मरां चई लही आयो चई हाणे हीअं कर ॻोठ में वञी ॾिस त वींडो कारो कुतो आहे चई आहे चई पोइ मालिकनि खां उहो वठी कुतो ॿधो ऐं हिनखे चयो त हिनजो पुछ सिधो कर हाणे कारो कुतो साईं ॻोठ में जऊं वठिजी आयो हू काहे अचे ॿधाई जिन चयसि कमु चई हिनजो पुछ सिधो कर पाड़ खां वठी पुछ जो चोटी वठेसि पुछ सिधो हथ कढे सॻियो वेड़िजी वञे हाणे फाथो हाणे अचे फाथो त सिज जो बिरियो त हुन चयसि पुछो सिधो कई चईं कयांसि हिकिड़ो सिज बिरियो पुछ सिधो कईसि अञा कयां बि थो चई एतिरी देरि पुछ सिधो कईसि कमु रहिजी वियो बिरे खां हाणे पुछ जॾहिं बि सिधो जे छॾे त पुछ वेंदो सिधो किथां हुजे हाणे कक थी पियो उथियो आहे हिनखे अचे पहिरें पियो चई मेहूं बि ॾियूं अथई
सब कुछ मौला गंजूरी मूंखे माफ़ी ॾे था वञा चाहे माफ़ी ॾे इहो त